खे सोन बणाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। बचन बोला करे वरी हेल वसन। मीरपुर माथेलो मॉडर्न पब्लिक स्कूल में सकाफ़ती ईद जे रंगनि जी बहार निहायत ख़ूबसूरत अंदाज़ सां सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। अजरक जे फुलड़ी, गज ऐं ॿियनि दिलफ़रेब सकाफ़ती वॻनि जा एंडलठी रंग झरकी पिया। स्कूल जे लान में थियल तक़रीब में प्रिंसिपल अब्दुल रज़ाक दायो, अब्दुल हमीद दायो ऐं मुख़्तलिफ़ शोबनि जे प्रोफेसरनि लेक्चरारनि शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि अजरक जे फुलड़ी, गज ऐं सकाफ़ती सुखड़ियुनि वारा ॿिया दिलफ़रेब डिज़ाइन जा वेस वॻा पारे, सिंधी टोपियूं मथे ते रखी ऐं कुल्हनि ते अजरक जूं शालूं ओढ़े सुरीले अंदाज़ सां भरपूर शिरकत कई। ॿारनि खे सुजाॻी पैदा करनि था इहे प्रोग्राम। असांखे पंहिंजी सकाफ़त जी ख़बर पए थी त असांजी सकाफ़त कहिड़ी आहे, इन ॾींहं खे असां कहिड़े तरीक़े मल्हायूं। इहे मासूम ॿार इन शइ खां नॉलेज हासिलु करनि था ऐं अहिड़ा प्रोग्राम इन करे मल्हाया वेंदा आहिनि। सकाफ़त सां ई क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे ऐं जेके क़ौमूं सकाफ़त जी जेका आहे मालिकी कनि थियूं, उहे क़ौमूं पंहिंजो वजूद क़ाइमु रखी सघंदियूं आहिनि। सकाफ़त हिकिड़ी ताक़त आहे, क़ौमुनि खे ॻंढे थी, हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे थी। सो सॼी सिंध में इहो ॾियारो जेको आहे हिकिड़ो क़ौमी ॾींहं जे हवाले सां मल्हायो थो वञे। सभु नंढा वॾा ॿार ॿुढा जेके हूंदा आहिनि उन प्रोग्राम में पंहिंजो जेको आहे शरीक थियनि था, पंहिंजो ख़ुशी जो इज़हार करनि था, नवां नवां कपिड़ा था पाइनि ऐं टोपी ऐं अजरक जेको आहे उहो ओढ़ीनि था। ऐं इन हवाले सां मां चवां इहो चवण में बिल्कुलु जाइज़ रहंदो त सिंध जेका आहे ईअं सम्झो त कल्चर जे हवाले सां पूरी दुनिया जी जेका आहे उहा नुमाइंदगी करे थी पई, सभ खां अॻु भरी आहे। ऐं जेतिरे ताईं असांजो रहियो पंहिंजो इहो सिस्टम त इंशाअल्लाह असांजो ॾियारो हर साल पंहिंजो जेको आहे पंहिंजो ॾियारो करे जेको असीं मल्हाईंदासीं। हीअ मॉडर्न स्कूल जेको मल्हायो आहे प्रोग्राम निहायत ई ॿारनि में जोश आहे, जज़्बो आहे। जेके वालदेन आहिनि उहे आयल आहिनि, ॿारनि सुठियूं सुठियूं स्पीचिस कयूं आहिनि। त इंशाअल्लाह आईंदा बि जेको आहे स्कूल जे तरफ़ां, स्कूल इंतिज़ामिया जे तरफ़ां इहो प्रोग्राम जेको आहे वालाना अंदाज़ में जेको आहे मल्हायो वेंदो। जेकी सिंध जी सकाफ़त आहे उहा 5000 साल पुराणी आहे ऐं इहा असांजी जेके सिंधी आहियूं असां माण्हू उन्हनि जी शान आहे। जीअं अजरक आहे, टोपी आहे, उहा असांजी हिकिड़ी शान आहे। तीअं ई असां हिते पंहिंजे स्कूल में अजरक जो ॾींहुं, सकाफ़त जो ॾींहुं तमामु ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। तंहिंजे करे मां पंहिंजनि टीचर्स खे, जेके बि असांजा उस्ताद आहिनि, प्रिंसिपल आहे, चेयरमैन आहे, उन्हनि खे मां थैंक यू चवां थी त उन्हनि असांखे इहो मेमोरेबल डे जेको आहे उहो मल्हाइण लाइ ॾिनो। त इन करे असां जेकी सकाफ़त जो असांजो ॾींहुं आहे उहो तमामु बहितरीनु ॾींहुं आहे। उहा असांजी जेकी सिंधियुनि जी आहे उनजी हिकु निशानी आहे त असीं सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। ऐं इहे जेके अजरक जेके माण्हू जेके पातल आहे उहे तमामु ख़ूबसूरत लॻंदा आहिनि अजरक में। थैंक यू सो मच। थी पियो कल्चर जो प्रोग्राम ऐं बहितरीनु अंदाज़ सां थिए पियो। हिन जो मक़सदु हूंदो आहे त असां पंहिंजी धरती सां हिकिड़ो मोहबत जो इज़हार कंदा आहियूं। हर साल असां पंहिंजे जेको आहे कल्चर जो प्रोग्राम मल्हाए पाण अक़ीदत जो इज़हार कंदा आहियूं पंहिंजी धरती सां। असांजी धरती 5000 साल पुराणी आहे, हिकिड़ी बहितरीनु रिच जेको आहे उनखे जेको आहे कल्चर आहे, असांखे प्राउड आहे सिंधी हुजण ते ऐं असीं मोहबत कयूं था पंहिंजी धरती सां। महिरबानी। सकाफ़ती तक़रीब में शागिर्दियाणनि ज़ाहिदा, कौसर, समीना, सेहरश, मुर्क, दुआ, फातिमा, ज़ेबुल निसा, कमल ऐं ॿियनि शाह लतीफ़ जे बहितरनि शेरनि मां लोक दास्ताननि ते ख़ाका पेश करे वजद तारी करे छॾियो। इन ई खां अलावा मुनफ़रद अंदाज़ में मज़ाहिया टेबलोज़ पेश करे मुर्कूं विखेरे छॾियूं। सकाफ़ती प्रोग्राम दौरान परफॉर्मेंस कंदड़नि लोक ऐं क़ौमी गीत, सेहरा, लाॾा ऐं गीच ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। उन मौक़े ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि चयो त हर साल दिसंबर महीने में एकता ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वेंदो। उमर कोराई, मीरपुर माथेलो।